अस्सलाम वालेकुम दोस्तों। कंगरियो शहर लॻ ॻोठ लाबख्श सोलंगी खां असांजो प्यारो भाउ मुमताज़ लिगारी लिखे थो, हिन लाहौर जी सरज़मीन ते 10 जनवरी 2007 ते जनम वठंदड़ तमामु ख़ुशि तबियत इंसान, हिक ग़रीब घराणे सां तालुक़ रखंदड़ मुमताज़ लिगारी पंहिंजे ॻोठ जे बारे में लिखे थो त मुंहिंजे ॻोठ जा माण्हू सादा सचा ऐं दिलि जा अमीर आहिनि। हिते जी हवा में बि सुकून आहे ऐं माण्हुनि जी ॻाल्हियुनि में पंहिंजाइप। ॻोठ में रहंदड़ माण्हू वॾनि शहरनि जी चमक खां परे पर दिलि जा सफ़ाई में तमामु वेझा आहिनि। हिते जो हर इंसान महिनत मज़दूरी खे इबादत सम्झे थो। फौरी में ख़ुशि रहणु, हिक ॿिए जो ॾुख सुख सम्झणु ऐं महिमान खे इज़त ॾियणु हिते जी रवायत आहे। ॻोठ जा माण्हू वॾा लफ़्ज़ नाहिनि ॻाल्हाईंदा, पर संदन अमल ॻाल्हाईंदा आहिनि। मुमताज़ लिगारी ॻोठ में रहंदड़ सादो इंसान असल अमीर आहे, छो जो हुन वटि सच मोहबत ऐं हिक ॿिए लाइ इज़त मौजूदु आहे। अहिड़े माण्हुनि सां रहणु दिलि खे सुकून ॾिए थो, ज़िंदगी जो असल माना सेखारे थो। तमामु ख़ूबसूरत तहरीर।